सॼी सिंध जी आम मोरो में भी करबला जे शहीदन जी याद में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया पिया वञनि। उन हवाले सां ॾिसूं था अयाज़ सोलंकी जी रिपोर्ट। योम आशूर वेझो ईंदे ई मोरो शहर ऐं भरपासे वारा इलाइक़ा सोग में मुब्तला हर अख आली हाय हुसैन या हुसैन जो सदाऊं बुलंद थी वियूं। आज़ादारीअ जो सिलसिलो पिणु तेज़ थी वियो आहे। इन सिलसिले में अंजुमन हुसैनी मोरो जे अॻुवाण सैयद काज़िम अली शाह, सैयद एहसन शाह, स्काउट लीडर शहज़ाद सुरियो समेत ॿियनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 300 सालनि खां वठी आज़ादारी हले थी पई। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी लाज़वाल कुर्बानी खे यादि कंदे सुन्नी शिया मोरे जा गॾु थी करे आज़ादारी कंदा आहिनि। सभु को पंहिंजे पंहिंजे रस्म जे हिसाब सां आज़ादारी करे थो। हितां जो जेको जुलूस आहे मोरे जो 450 सालनि खां निकिरंदा ऐं मोरो शहर हीअं माशाल्लाह वॾो थी वियो हलियो त जेका आसपास जा ॻोठ आहे उहे बि मोरे में शामिलु थी विया आहिनि। इन्हनि ॻोठनि मां मरकज़ी जुलूस जेको इमाम बारगाह हुसैनी मोरे मां निकिरंदो आहे ऐं पंहिंजनि मख़सूस रस्तनि खां थींदो वापसि वरी उते पहुचंदो आहे। लब्बैक या हुसैन शबीह जुलजना जी निस्बत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां वाक़िया करबला में एतिरी आहे जेतिरी वाक़िया करबला में कंहिं इंसान यज़ीदी लश्कर मां एतिरी हमदर्दी न रखी जेतिरी हिन जानदार रखी। इन जानदार जो प्यार मोहब्बत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां जो सभु ज़ख़्म इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा पाण सहंदो रहियो। अल्हम्दुलिल्लाह अलहमदा स्काउट पंहिंजी ड्यूटी सर अंजाम करे रही आहे हिते ऐं काफ़ी सालनि खां इहो जुलूस हिते मुनक़द थींदो आहे ऐं अलहमदा स्काउट पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾींदी रहंदी आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते बि ॾींदी रहंदी। त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सफ़ाई जो इंतिज़ाम ॾिसणु तव्हांजे अॻियां आया आहे त को बि बहितर इंतिज़ाम न आहे। म्यूनिसिपल कमेटी हिते बि को बहितर इंतिज़ाम न आहे करे ॾिनी आहे हिनखे आज़ादार इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे। असल में असांजो ई काफ़िलो हर साल जीअं आहिनि साल निकिरंदड़ आहे ऐं हिते ज़ंजीर ज़नी न्याज़ जो इहतमामु कयो वेंदो आहे जंहिंमें असां तक़रीबन ॿियूं रातूं कनेक्टेड आहिनि ऐं सभिनी दोस्तनि जी ऐं अंजुमन हुसैनी मोरो जी असां सुठी सहकार आहे। जन जी स्काउट जी टीम ऐं सैयद काज़िम अली शाह जी असां सुठो सहकार आहे जन जे सहूलियत सां असां ई काफ़िलो कढी पंहिंजे अंजुमन हुसैनी काफ़िले में जॉइन कंदासीं। सिक्योरिटी हवाले सां मां इहो ॿुधाईंदो हलां त कंहिं बि अणवंदड़ वाक़िए खे मुंहुं ॾियण जे लाइ सिंध पुलिस जा जवान मौजूदु आहिनि जॾहिं त रेंजर्स जो पिणु गश्त जारी आहे। काफ़िला पंहिंजे रिवायती रोड रस्तनि खां थींदा वापसि इमाम बारगाह नहर थींदा। कैमरामैन जुमन सोलंकी ऐं गुलाम दस्तगीर सां गॾु मोराई अयाज़ सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ मोरो।